अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास आहियो? A1 आहियो? बोले तो एकदम झकास लॻा पिया आहियो ऐं फुल सियारे खे इंजॉय पिया कयो। थधियुनि थधियुनि हवाउनि खे पुराणा पुराणा कंबल निकिता हूंदा ऐं सियारे में अमूमन माण्हू लेट ई उथंदो आहे, पर हाणे उथो जागो छो त सिरेराग सीज़न 4 स्टार्ट थी वियो आहे। आऊं आहियां तव्हांजो मेज़बान आमिर शाह ई मूंसां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद सदा मौजूद। मां तव्हांजी पंहिंजी होस्ट एंड सिंगर नरोधा मालनी, सिरेराग सेट ते ऐं 2023 में तव्हांखे भलीकार। हा, पूरे साल खां पोइ असीं तव्हां सभिनीनि सां मिलिया आहियूं ऐं उमेद था कयूं त तव्हां सभिनीनि जो साल सुठो गुज़रियो हूंदो ऐं ज़बरदस्त गुज़रियो हूंदो ऐं इंशाअल्लाह ही साल बि अल्लाह साईं खां इहा ई दुआ आहे त असांजो ही साल बि सुठो गुज़रे ऐं स्पेशली असीं दुआ कंदासीं असांजे मुल्क पाकिस्तान जे लाइ, असांजे प्यारे सूबे सिंध जे लाइ, त जेको लास्ट ईयर बिल्कुलु जेको लास्ट ईयर डिज़ास्टर्स थिया सैलाब जे हवाले सां माण्हू ॾाढा परेशान थिया, पर अल्हम्दुलिल्लाह हाणे इम्प्रूवमेंट ॾांहुं वञूं पिया। हिन साल अञा बि वधीक इम्प्रूव थी वेंदासीं। सो प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चऊं था, अॼु बि ज़बरदस्त प्रोग्राम थींदो ऐं अॼु नरोधा बि रेड ऐं पिंक थी आई आहे। कीअं नरोधा, ख़ुशि आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? साल खां पोइ मुलाक़ात थिए थी आहे पाण पीनी जी। वाकई में केॾे मतिलबु वॾो अरसो आहे हिकिड़ो। बिल्कुलु, ऐं अॼु असांजे सिरेराग में असांजो हिकिड़ो नओं दोस्त बि असांखे जॉइन कयो आहे, राज भाई। सो राज भाई थोड़ा ड्रिंक डिश किया करें आप। मुइज़ भाई की तबीयत थोड़ी सी नासाज थी तो वो आज हमारे पास आ नहीं पाए, तो शोभी एज यूजुअल आई एम शोभी। हाँ शोभी यही होता है ना? यस आई एम शोभी। आई एम शोभी, अब तो ये भी हिल गया है, आई एम हैरी। हाँ शोभी ये ट्रेंड कर दिया है तुमने। हाँ हिट हो गया है वो भाई। असां सां गॾु आहिनि आई एम हैरी, आई एम शोभी ऐं ये है राज। तव्हां असांखे कॉल्स करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंबर स्क्रीन ते तव्हां वटि हलंदो हूंदो। ऐं थैंक यू, तव्हां असांजा प्रोग्रामनि खे पसंदि कंदा आहियो, असांजे प्रोग्राम्स खे तव्हां शेयर कंदा आहियो, कमेंट्स बि कंदा आहियो, छो त अॼुकल्ह हुई सोशल मीडिया जो दौर आहे हुनजो ऐं असांखे उते ई ख़बर पवंदी आहे त केतिरो माण्हू ॾिसनि था, लाइक कनि था, कमेंट्स कनि था। उतां खां ख़बर पए थी त माण्हुनि जी फरमाइशूं छा आहिनि, केतिरो रिस्पॉन्स सुठो आहे ऐं वरी ख़ुशी बि थींदी आहे न। अॻे छा हिकिड़ो सोशल मीडिया हिकिड़ो त आर्टिस्टनि खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म इहो ॾिनो आहे जो अॻे असां टीवी जो ड्रामो या गानो कंदा हुआसीं त असां माण्हू खामखे हाली सुठो कमु कयई, माना वात सां चवंदा न, को मिलियो हा यार वाह जो गानो ॻायो अथई, यार वाह जी मॉडलिंग कई अथई या वाह जी एक्टिंग कई अथई। हाणे असां सोशल मीडिया ते अड़े यार कमेंट वाह या मिलिया आहिनि, यार वेरी नाइस, वेरी गुड, केतिरी ख़ुशी थिए थी इंटरनली। असांखे हिकिड़ो मतिलबु एनर्जी मिलंदी आहे ऐं हिकिड़ी ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे भई सुठा कमेंट्स आया त सुठे। जेको कुझु वरी चवंदा आहिनि त भई तव्हां नेक्स्ट प्रोग्राम में इहो गानो परफॉर्म कजो ऐं असां वरी कुझु वरी मुख़्तलिफ़ कमेंट्स हूंदा आहिनि माण्हुनि जा, हर कंहिंजी पंहिंजी भाई फरमाइशी प्रोग्राम आहे, फरमाइशूं त तव्हां करे सघो था। अच्छा मुबारक हुजनि, स्क्रीन ते नंबर हली वियो, नंबर आहे 021 ऐं 3531257 इहो असांजो नंबर अथव, इन ते तव्हां कॉल्स कयो। और अच्छा मूंखे वरी कुझु दोस्तनि चयो त तव्हां थोरो न उर्दू में ॿुधाईंदा कयो न, चवंदा गाना त असीं सम्झंदा आहियूं, पर जेॾीमहिल तव्हां नंबर जो ॿुधाईंदा आहियो त असीं ओॾीमहिल सम्झी कोन सघंदो। उन सारी फैमिलीज़ को भी हम वेलकम कहते हैं जो सिरेराग हमारे सीज़न 4 में उसी तरीके से देखते हैं जिस तरह और फैमिलीज़ देखते हैं। तो आप भी हमारे कॉल्स करें हमें, और मोबाइल के ज़रिए करें या PTCL के ज़रिए करें, किसी भी ज़रिए से करें। अगर डेटा है तो डेटा से कॉल नहीं मिलेगी। हाँ हमारा व्हाट्सएप नंबर ये नहीं है, हमारा लैंडलाइन का नंबर है। तो आप कॉल्स करें, हमारे प्रोग्राम में शामिल हो। अगर आपकी भी कोई फरमाइशें हैं, कोई अच्छी अच्छी प्यारी प्यारी बातें हैं जो आप हमारे साथ शेयर करना चाहते हैं, तो आप कॉल्स कर ना आया अञा सिखी विधो लियो, तो कॉल्स आप कर सकते हैं। तो अचूं था हाणे प्रोग्राम जी तरफ़, ऐं तमामु बहितरीनु अॼु असीं कलेक्शन खणी आया आहियूं। हाँ अॼु इन में 2 डुइट गाना आहिनि, कुझु सोलोज़ नंबर्स बि आहिनि, ऐं इहे उहे फरमाइशूं आहिनि। कोशिशि कंदा आहियूं असीं, छो त असां पहिरें ॾींहं खां इहो ई चवंदा हुआ असीं ख़ान साहब बान साहब आहियूं, असीं ईअं ई तव्हां सभिनि सां हुन वारी ॻाल्हि, कहिड़ो अखर हूंदो आहे, दिलपिशोरी, तव्हां सां दिलपिशोरी कंदा आहियूं, असांजी बि जैमिंग थी वेंदी आहे, तव्हांखे बि ॿुधी थोरा लुत्फ़ अंदोज़ थी वेंदा आहियो। सो शुरू था कयूं प्रोग्राम, ज़बरदस्त पहिरियों गानो आहे हींअर मूं वटि, वहीद अली साहब जो गानो आहे, ऐं वहीद अली साहब तमामु ज़बरदस्त सिंगर हुआ, और ही उन्हनि जो पुटु आहे इकरार वहीद, उहो बि तमामु असांजो बेबी फ्रेंड आहे, असांजो हैदराबाद में ई आहे, अलाए छो निकिरे नथो हैदराबाद मां। असां त इलाही दफ़ा चवंदो हुआ थोरो हैदराबाद मां निकिरे, थोरो कराची अचे, थोरो ॾिस त सही ऐं कीअं पियो माहौल हले म्यूज़िक जो। उन्हनि जे वालिद साहब जो हिकिड़ो वॾो खज़ानो छुपियल आहे,
वॾो ख़ज़ानो छुपियल आहे। सो इक़रार अगरि गाने जे दौरान का गुस्ताखी थी वञे त भाई माफ़ु कजां, अॼुकल्ह आर्टिस्ट केस कयो छॾी। केस कयो छॾनि। सो हीअं ई प्रोग्राम में असीं हीअं ई ॻायूं पिया ऐं असां थोरो कोशिशि कई आहे त हिन खे थोरो फंकी टाइप गाने खे कयूं थोरो। तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो मुनफ़रिद स्टाइल आहे, ख़ान साहब वहीद अली साहब जो हिकिड़ो पंहिंजो स्टाइल हो, असां हिन खे थोरो सो म्यूज़िक चेंज कयो आहे। शोबी अली ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उनखे थोरो सो अञा फ्लेवर्ड कयो आहे उनखे, तड़को बड़को हयो अथऊं थोरो ईअं ॻाढ़नि मिर्चनि जो मसाला बसाला विझी ऐं उन तरीक़े जे थोरो कयो अथऊं। त जी शोबी भाई स्केल, ओहो ये तो हमने आपको स्केल तो जी शार्प माइनर हमारा स्केल है और टेम्पो है 87। हो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल। गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल। किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते, किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते काजल हूंदो। गाढ़ो जोड़ो जोड़ो, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल। गुमसुम गुमसुम ओ प्यारी गुमसुम गुमसुम ओ मिठड़ी गुमसुम 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 वेठी हूंदी गुमसुम 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 वेठी हूंदी गुमसुम 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 वेठी हूंदी। कंध कुले सां लाथल हूंदो, कंध कुले सां, कंध कुले सां लाथल हूंदो, कंध कुले सां लाथल हूंदो। गाढ़ो जोड़ो जोड़ो, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो। किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते, किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते काजल हूंदो। गाढ़ो जोड़ो जोड़ो, गाढ़ो जोड़ो। थोरो जिते बि तरसी हूंदी, थोरो जिते बि, थोरो जिते बि तरसी हूंदी, थोरो जिते बि तरसी हूंदी। सोई पाड़ो पागल हूंदो, सोई पाड़ो, सोई पाड़ो पागल हूंदो, सोई पाड़ो पागल हूंदो। गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो, गाढ़ो जोड़ो पातल हूंदो, गाढ़ो जोड़ो पातल। किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते, किरंदो जहते काजल हूंदो, किरंदो जहते
हिबकी होंदी ओ रानी हिबकी होंदी ओ सोहनी हिबकी होंदी ओ होंदी हिबकी होंदी हिबकी होंदी हिरणी वांगर हिबकी होंदी हिरणी वांगर हिबकी होंदी हिरणी वांगर हिबकी होंदी हिरणी बरसी पियो जो बादल हूंदो बरसी पियो जो बादल हूंदो बरसी पियो जो बादल हूंदो गाढ़ो जोड़ो जोड़ो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो पातल गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो ओ किरंदो चहते काजल हूंदो किरंदो चहते काजल हूंदो किरंदो चहते काजल हूंदो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो पातल हूंदो गाढ़ो जोड़ो चिल्लाने वाला खड़ा किया है क्या? हाँ, जो पीछे से तालियां बजा रहा है, चिल्ला भी आवाज रहा आ रही है एक अजीब सी आज राज भाई हमारे फ्लोर पर आए लेट थे लेकिन सीनियर्स हमेशा सीनियर्स ही होते हैं बिल्कुल और वो समझ जाते हैं हाँ, शोभी मुझे सिखा रहे भाई दरबारी है हाँ मुगलाई है मैंने पूछा मैं ये खाने के नाम बताना सुठी ॻाल्हि आहे भूख क्यों लगवा रहे हो तुम मुझे हाँ मतलब मानो राग से खा रहे नहीं डिशेस जार में अलग होता है न नाला ॾिसो न यूनिक है न नहीं बिल्कुल नहीं जबरदस्त सिखण, गाना हाँ। है हिन गाने के इकरार रीमेक भी कयो जॾहिं कशिश स्टार्ट थियो नओं तॾहिं इकरार जी रीमेक कयो ऐं जबरदस्त वो गाने के पसीराई मिली असां अॼु वरी कोशिश कोशिश कई कईसीं हमने भी रीमेक कर हाँ कुछ डिफरेंट थी वियो न तो फेल संजानी बिन के ॻायो रीमेक कयो अच्छा इकरार वरी शोज में परफॉर्म कंदो हिन गाने खे न हाँ। तो इन करे मुंहिंजे दिमाग में वेठो घणी पब्लिक जी तरफ़ों हूंदी न त भई इहो गानो हुजे न गानो जबरदस्त गानो है ॾिसो लिरिक्स कई खान साहब वरी पंहिंजो स्टाइल हूंदो स्टाइल हाँ, आहे। अच्छा वरी आऊं वरी खुशनसीब आर्टिस्टनि में पंहिंजो पाण खे इन करे शुमार कंदो या कॾहिं कॾहिं त इन्हनि सीनियर्स सां मुंहिंजी मुलाक़ात थियल वाह 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 हैदराबाद में स्टार गेट होटल हुई हुई जेल रोड ते उते शो थियो खान साहब नंढड़ा असीं वियासीं खान साहब जो हिकिड़ो पंहिंजो अच्छा खान साहब वरी तेज़ हूंदो इलाही हाँ मतिलबु ॻाल्हि ते गुस्सो अची वेंदो गुस्सो। खान साहब खे सो बहरहाल अॼु हू हिन दुनिया में न आहिनि पर उनजी मौसीक़ी मौसीक़ी, उन्हनि जूं ॻाल्हियूं, बिल्कुलु। ॻाल्हियूं अॼु ताईं आहिनि ऐं नवनि सिंगर्स खे बि इहो ई चवंदासीं त तव्हांखे अगरि हिन फील्ड में अचिणो आहे त हिननि म्यूज़िशियन्स हिननि मौसीकारनि हिननि सिंगर्स खे फॉलो कयो इलाही कुझु सिखण जे लाइ सिखण जे लाइ आहे सिखण जो कमु ऐं जेतिरी ॾिसो न म्यूज़िक कमु सिखण जो आहे ऐं उन्हनि खां अलावा जेके लेजेंड्स आहिनि उन्हनि खे असां ॻायूं था मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि खे जीअरो रखणु खपे पंहिंजे यादि करणु खपे ऐं इहो ई हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंजे थ्रू असां ट्रिब्यूट कयूं था उन्हनि खे यादि कयूं था उन्हनि जूं ॻाल्हियूं कयूं था त घणा माण्हू अहिड़ा आहिनि जीअं ख़बर न हूंदी आहे त उन्हनि ताईं बि इहो उन्हनि जो ॻाल्हियूं वेंदियूं आहिनि त हिकिड़ो मैसेज बि मिलंदो आहे ऐं घणो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे फील्ड मां बिल्कुलु सो हाणे घणे कुझु सिखण खां पहिरीं तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां असांखे हाणे छा था ॿुधायो मां ॿुधायां थी वरी मुंहिंजो ईअं थियल आहे त हाणे ऑन दी स्पॉट ई ॻाइणो पवंदो मूंखे रिहर्सल न थी इनका ABCD और टेम्पो है मां ॻायां थी इहो शाइरी आहे हबीब मीराणी साहिब जी ऐं इन खे गीत खे ॻायो आहे सुरैया सुमरो जी दिल थी चवे पई मिल यार मूंखे ॿी तलब काई नाही ख़्वाब मूंखे दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे
जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे बाग़ बिरहे जी सीने ते भरी थी बारियां जेका तो अञा न ठरी थी ओ बाग़ बिरहे जी सीने ते भरी थी बारियां जेका तो अञा न ठरी थी ॾाढा मचता मचन हाय दूध दुबन दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे ओ दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे ओ दिलड़ी चवी थी मिल यार मूंखे पीतल बुकाई नाहे काब मूंखे ओ दिलड़ी चवी थी मिल यार मूंखे पीतल बुकाई नाहे नाहे मूंखे हाय यार मिले जीअं मौज लहे दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे आ दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणा रही थो परे रही थो परे हबीब मीराणी न कोई आरामा रातो ॾींहं रूह में मातामा ओ हबीब मीराणी न कोई आरामा रातो ॾींहं रूह मुंहिंजी में मातामा ॾाढा सूर सही कंहिंखे कुझु न चवे दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणल रही थो परे रही थो परे आ दिल जी लगी सा दिल खे ख़बर दिल दाऊं करे हाणे दिल दाऊं करे मूंखां छो सुहिणल रही थो परे 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 एक्सीलेंट, ज़बरदस्त ज़बरदस्त।
सुरैया सुमरो जो जी 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 ज़बरदस्त जी ऐं हबीब मीराणी साहब जी शाइरी अथव उहो त ख़बर पइजी वई असांखे हा छो त कुझु अहिड़ा गाना लिखियल अथव न यूट्यूब ते जॾहिं असां सर्चिंग में वेंदा आहियूं त ॾाढा पुराणा गीत उन्हनि खे अञा कुझु आहिनि जंहिं ते कमु न थियल आहे जीअं जे असां ॻायोसीं त थोरो डिफरेंट थी वियो त न न इहे गाना जेके आहिनि नो डाउट एवरग्रीन गाना आहिनि जी, ऐं जी, जी, इन्हनि गाननि खे ॻाइण बि खपे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त वरी इन्हनि गाननि जे शाइरनि जो बि जेको मिसरो आहे उहो बि मिसरो, ॻाइजे हा, शाइर बिल्कुलु। वीचारा ख़ुशि ख़ुशि थियनि थियनि, हा। जेके हयात आहिनि उहे अञा ख़ुशि थींदा जेके वीचारा गुज़ारे विया आहिनि त उन्हनि जी औलाद ख़ुशि थींदी औलाद सो ख़ुशि बहरहाल दोस्तो हाणे तव्हांजो बि ख़ुशी जो वक़्तु आहे छो त हींअर वक़्तु आहे हिकिड़ो ख़ुशी वारे ब्रेक जो त अचूं था हिकिड़े ख़ुशी वारे ब्रेक खां पोइ दोस्तो हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरे राग में ऐं सिरे राग सीज़न 4 में ऐं ॾाढो मज़ो अचे पियो सियारो बि आहे ऐं असांजे फ्लोर ते बि अॼु ॾिसो पिया AC बंदि लॻा पिया आहिनि केॾो ईअं VIP माहौल लॻो पियो आहे हा ऐं असां म्यूज़िक बि इंजॉय कयूं पिया हिकिड़ी कॉल बि आहे असां सां गॾु जंहिं ब्रेक में असांखे कॉल कई पर असां चयो त वरी मुश्किल सां मिले जी हलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हायो जी अबा तव्हां हमेशा जी आदि ऐं आमिर शाह जी अबा मां फाइजा हैदराबाद खां थी ॻाल्हायां तव्हांजो शो ॾिसां पई सिरे राग जो जी जी अदी आउं आमिर शाह पियो ॻाल्हायां भेण तव्हां सिरे राग में हींअर लाइव आहियो ऐं ॿुधो पिया असांखे ऐं असीं तव्हांखे बि ॿुधूं पिया जी जी अबा तव्हांजो शो इलाही सुठो आहे असां ॾिसंदा आहियूं सभु ॼणा मुंहिंजी अम्मी तव्हांखे इलाही पसंदि कंदी आहे तव्हांजो आवाज़ु ऐं अदी जो आवाज़ु वॾी महिरबानी नरोदा सां बि ॻाल्हायो असां सां गॾु ई आहे जी जी अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम सलाम अदी कीअं आहियो जी अदी इलाही शुक्र आहे तव्हां ठीकु आहियो माशाल्लाह तव्हांजा गाना असां ॿुधंदा आहियूं मुंहिंजी अम्मी मुंहिंजी फैमिली इलाही तव्हांखे पसंदि कंदा आहियूं महिरबानी महिरबानी थैंक यू सो मच अदी का फरमाइश तव्हांजी भेण जी अदा को सुठो तव्हांजी आवाज़ में ऐं अदी जी आवाज़ में मिक्स में को गानो ॿुधायो हलो ठीकु आहे असीं ॿई तव्हांखे असां पंहिंजनि आवाज़नि में गानो ॿुधाईंदासीं बिल्कुलु वॾी महिरबानी भेण तव्हां असांखे कॉल कई ऐं हाणे ॾिसो हाणे पंहिंजी आवाज़ में ई ॻाइणो है पवंदो। और शो भाई आप भी अपने कीबोर्ड से ही बजाएं बजाइएगा ठीक है राज भाई आप भी अपने ही पैड से बजाएं और बेटा आई एम हेरी तू भी अपना ही ढोलक बजा अपने ही ढोलक बजा रहे हाँ, ठीक है सही है अभी हम अपने ही आवाज़ में गाने गाएंगे ऐं कॉल्स करियो तव्हां असांखे असांखे ख़ुशी थिए थी हींअर हिकिड़ो डुएट गानो आहे जेको उदित नारायण ऐं अलका या न अनुराधा अलका जी ना है उषा ना ना सॉरी उषा डायरेक्टर साहब केरु हो साधना सरगम हाँ अलका याग अलका याग्निक न मूं चयो न ॿियो नालो बि हो साधना ॿियो वरी सरगम बि पुछूं लिखियो। साधना बि ॻायो हूंदो हलो अस्सलाम वालेकुम केरु आहे असां सां गॾु सलाम हक़ मौजूद हैदर बदी खुदाबाद अरे हैदर भाई ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अदा तव्हां कुझु चयो सभु ख़ैर आहे तव्हांजी पूरी टीम ख़ुशि लॻंदी आहे पूरी टीम ओके लॻी पई आहे सफ़ा ईअं ओके लॻा पिया आहिनि सभु तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह 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 प्रोग्राम ॾिसो पिया बिल्कुलु अदा ॿियो सभु ख़ैर लॻंदी आहे ख़ुशि आहे दुआ आहे दुआ नरोधाप असां सां गॾु आहे हुन सां बि ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम अॼु कहिड़ा हाल आहिनि कुझु चयो सभु ख़ैर आहे बिल्कुलु ठीकु ठाक दुआऊं लॻियूं पयूं आहिनि तव्हां ॿुधायो सभु ख़ैर लॻो पियो आहे बोर्ड जा ॿुधल आहियूं वेठा आहियूं छा सभिनीनि में सॉरी छा चयो तव्हां मां चयो बोर्ड जा ॿुधल आहियूं वेठा आहियूं सभिनीनि में छटियूं ठाहियूं अल्लाह साईं अल्लाह अल्लाह साईं साईं रहम तव्हां ते रहम कंदो इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां वापसि तव्हां पंहिंजनि घरनि में बस बा इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां आसानी कंदो तव्हां सां का फरमाइश हैदराबाद तव्हांजी प्रोग्राम ॾिसो पिया हा त मूंखे फरमाइश तव्हां मां तव्हांखे हिकिड़ो बैच ॿुधायो थो उहो ॿुधायां थो ॿुधायो चौक जो ॿुधायां त विसारियां तान श्री विसारियां तान श्री सोना मुखामूर खारी कोल सजन चूर दिल पर नहीं दूर आ हैदर बती मजबूर सोना तुंहिंजे दीदार लाइ वाह 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 ज़िंदाबाद हैदर भाई पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो Thank ऐं you for ईअं ई calling. प्रोग्राम ॾिसो असांजो ऐं ईअं ई सुठा सुठा बैत अच्छा तव्हांखे बैत यादि आहे को यादि आहे बिल्कुलु कहिड़ो यादि अथव मूंखे बेत हिकिड़ो त उहो यादि आहे साईं बि सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी वाह वाह ॿियो हिकिड़ो यादि आहे
कबीर साईं जो उन्हनि जो आहे हू यादि अथव गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं तोतो थधड़ा मींहं वसाए बाग़नि में जो अंब पचाए गाहु लॻे थो यादि अर्शन करे में आया जो आहियो। तारा टिमकन पे मालिक के सब सारायूं गीत धणी जा गॾिजी ॻायूं गायूं बस गीत कोई धणी आपको जा याद है गॾिजी कोई गायूं बेत नहीं याद अच्छा हू यादि अथव पैसो लधो पट दुपट तां तां, पैसे वरितो गा गा, गा ॾिनो मैं के मैं मैं ॾिनो खीर खीर। ॾिनो अमड़ ॾिनो लोलो ॾिनो कां ॾिनो खंभ ॾिनो राजा ॾिनो घोड़ो चढ़ी घुम वाह वाह ऐं इहो मुंहिंजे ख़्याल में गीत में बि असांजे जेको सिंगर आहे ज़ोहिब जांडियो हुन में हा ज़ोहिब त बाबा इहे बेत सभु जेको मिलेसि नओं बेत अच्छा हींअर हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि सुठी पई थिए हींअर मूं न्यू ईयर जा शोज़ कया त उन में मूं मुख़्तलिफ़ नया बैंड्स बि ॾिठा अच्छा अॻे हिकिड़ो टाइम हूंदो त माण्हू सोलो बैंड ठाहींदा न हिकिड़ो सिंगर हुन सां गॾु म्यूज़िशियन हाणे हिकिड़े बैंड में घटि 8 सिंगर सभु पिया ॻाइनि न गिटारिस्ट अलॻि पियो ॻाए ऐं 4 ॼणा लीड वोकलिस्ट हुन सां गॾु आहिनि ड्रमर उहो बि ॻाए पियो ऐं इहा हिकिड़ी सुठी शइ आहे मतिलबु ॾाढी वणी मूंखे इहा मतलब शइ म्यूजिक में हाणे चेंज पियो तरक्की चेंज बि अचे अचे ऐं पियो हींअर हिकिड़ो हैदराबाद में बि हिकिड़ो बैंड नओं मुतारिफ़ थियो आहे उहो बि कंहिं होटल ते वेही गाना पिया ॻायूं 8-10 ॼणा हुजनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे नौजवान वटि नौकिरी ॿोकिरी आहे कोन हाणे इन करे हाणे बैंड ठाहिनि अॻियां अचनि शोज़ सही मिलनि ॻाल्हि आहे। उन्हनि खे ऐं पैसो YouTube ते कमु कमाइनि कनि बिल्कुलु। यूट्यूब ते कमु कनि ऐं ॿियूं बि सोशल मीडिया जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं एप्लीकेशन्स आहिनि जिन में तव्हांखे पैसा अर्न करे सघो था सो बेस्ट विशेस असांजूं हमेशह तव्हां सां तव्हां गॾु आहिनि, असां सां गॾु वरी केरु बैंड ठाहिण जे लाइ तयारु कोन्हे को न असांजो बैंड आहे न सो हाणे हिकिड़ो डुइट गानो आहे उदित नारायण ऐं डायरेक्टर साहब ॿुधायो आहे अलका याग्निक जो ॻायल आहे पर असांजी को होस्ट चए थी त साधना सरगम जो ॻायल हा, आहे असल पर में- आउं चाहियां थो त दीपा सेर बि ॻायो आहे जंहिं बि ॻायो अॼु असां था कोशिशि कयूं कमाल ॻायो अथनि सो असीं बि कोशिशि कयूं था अच्छा कॉल आहे ओके जी अच्छा 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 हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा नालो आहे दी तव्हांजो दादा नसरीन बलोच नालो आहे त न लाइ अर्थ ॻाल्हायां अॼु कुझु जो प्रोग्राम ॾिसो पिया असांजो हेलो भा जी जी प्रोग्राम ॾिसो पिया आदि हा प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया भले हींअर तव्हां ॻाढ़ो वॻो वही गली जो कलाम ॿुधायो ॾाढो सुठो वॾी महिरबानी भेण वॾी महिरबानी ॿियो केरु पियो ॾिसे मुंहिंजी भेण सां जी ॿियो केरु गॾु आहे केरु पियो ॾिसे हा हा ॾिसां मुंहिंजो घर वारो पियो ॾिसे मुंहिंजा वार पिया ॾिसनि अरे वाह वाह ज़िंदाबाद ईअं ई ख़ुशि रहो हा हा नरूदा मालवी असांखे उहा बि जुनिया कलाम काफ़ी असांखे वणंदा आहिनि पहिरीं फरज़ाना बहार महिरबानी वाह वाह आदि का फरमाइश भेण तव्हांजी हा त सुठो कलाम ॿुधायो असांखे पंहिंजी आवाज़ में ॿुधायां हा दामिर शाह जी आवाज़ में हलो ठीकु आहे दी आउं तव्हांखे हाणे पंहिंजी आवाज़ में थो गानो ॿुधायां वॾी महिरबानी भेण तव्हां असांखे कॉल कई बिल्कुलु सो अचूं था गाने जी तरफ़ जी शोभी भाई हो मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सुहिणी सजनी मां हो मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सुहिणी सजनी मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोहणी सजनी मां तू दिल दे मूंखे दिल भर माशुक तुंहिंजी आहियां ओ सुहिणा साईं मां माशुक तुंहिंजी आहियां ओ सुहिणा साईं मां तू दिल दे मूंखे दिल भर मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोहणी सजनी मां माशुक तुंहिंजी आहियां ओ सुहिणा साईं
हो तोखे पेर में कंडो लगे थो मुंहिंजे दिल में दर्द थिए थो तोखे पेर में कंडो लगे थो मुंहिंजे दिल में दर्द थिए थो मुंहिंजे दिल में दर्द थिए थो अच ज़ख्म ते मलहम लॻाया ओ सोहणी सजनी मां अच ज़ख्म ते मलहम लॻाया ओ सोहणी सजनी मां तू दिल दे तू दिल दे तू दिल दे मूंखे दिलबर ओ माशूक तुंहिंजी आहियां ओ सुहिणा साईं मां मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोहणी सजनी मां हो तू दिल दे तू दिल दे तू दिल दे मूंखे दिल पर ओ मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोहणी सजनी मां ओ माशूक तुंहिंजी आहियां ओ सुहिणा साईं मां मां आशिक तुंहिंजो आहियां ओ सोहणी सजनी मां एक्सीलेंट, जबरदस्त जबरदस्त। ओ पीछे लगता है नल खुल गया है। हाँ, बारिश का पानी आ रहा था ना, ऐसा लग रहा था ना जैसे ओए होए आज तो ये इफेक्ट्स इसमें अरे वाह भाई अशोक भाई, तो ये कहाँ छुपा के रखा था कोहिनूर का हीरा आपने? हाँ क्या बात, ज़बरदस्त गानो हो ऐं एॾो मिठो गानो आहे, असांखे ॻाइण में मज़ो पियो आयो ऐं ऑब्वियसली तव्हां जेॾी महिल हिन गाने खे ॿुधंदा हूंदा त तव्हांखे बि हिकिड़ो ॾिसो न फील कहिड़ो न प्यारो Feel वारा आहे गाना ऐं कंपोज़िशन वाह, वाह। एॾी सोलफुल आहे, मथां वर्डिंग ॾिसो ऐं डुइट में जॾहिं असां ॻाईंदा आहियूं बिल्कुलु। ऐं असां कोशिशि कयूं था त इहो गानो असां हिकिड़ो दफ़ो वरी पाण रीमेक कयूं न, कंदासीं। छो कुझु गाना न कंहिंजी प्रॉपर्टी कोन हूंदा कोन हूंदा आहिनि, आहिनि। सो उन्हनि गाननि खे अगरि पाण जहिड़ा सिंगर्स उनखे थोरो अञा पंहिंजे तरीक़े सां ज़ाहिर मां ॻाल्हि आहे। सम्झां थी करणु खपे, हिन में कोई बुराई न आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि त उन्हनि गाननि खे असां ॻायूं था त उहे गाना वरी हा ज़िंदा थियो वञनि ज़िंदा हलिया न, थियो मतिलबु वञनि ज़िंदा था। त आहिनि, इहे एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि, हा। पर इन्हनि खे कोन गाॾी पुराणी खे थोरो रंग रोगन करे हाणे टायर नवां हणी छॾियासीं, बिल्कुलु। थोरो पॉलिश वालिश कराए करे। छॾीसीं, आहे गाॾी उहा ई गाॾी साॻी, आहे, बिल्कुलु पर हीअ उहा ई असां साॻी। वरी थोरो पॉलिश वालिश पॉलिश करे करे। वरी थोरो तव्हांजे सभिनी साम्हूं वरी वरी पेश आणींदासीं, कंदासीं ऐं उन में असीं मॉडल इन नोमान अली किंग के खणंदासीं, वाह, ठीक है नोमान, वाह, वाह। ठीक है, फीमेल मॉडल फिर टिकटॉकर कोई ढूंढ ले, हाँ पक्का परफॉर्म करना अच्छे से, हाँ ठीक है, हाँ वरना मैं राजेश को ले लूँगा इसमें हीरो। असांजो नओं साउंड ऑपरेटर आहे, सो हाणे तव्हां ॿिनी में मुक़ाबिलो सख़्तु आहे त तव्हां ॿई, अच्छा मूं बैंड्स जी ॻाल्हि पई कई त एतिरा बैंड्स अची विया आहिनि ऐं इहा हिकिड़े तरीक़े सां सुठी शइ बि आहे, छो त उन में हू म्यूज़िशंस बि पाण आहिनि ऐं अॻे हिकिड़ो हूंदो, ॾिसो न म्यूज़िक कीअं कंपाइल थींदो वञे न, पाण अगरि पुराणे दौर में हलूं त माण्हू चवंदा त जॾहिं मैडम नूरजहान ॻाईंदी त ईअं 400-500 म्यूज़िशंस हूंदा न, वायलिन वारा अलॻि, गिटारिस्ट अलॻि, ढोल वारा अलॻि, तबले वारा अलॻि, हारमोनियम वारा अलॻि, बांसुरी वारा, हिकिड़ो वॾो माहौल हूंदो। पोइ वरी म्यूज़िक सुकुड़जी अची कीबोर्ड ते बीह रहियो, हाँ त हाणे हिकिड़ो कीबोर्ड ते अगरि तव्हां सभु आहिनि माहौल, हलो के वरी फ्लेवर ॾियण जे लाइ थोरो अञा वरी बैंड खे एक्सटेंड कंदा आहिनि न, पर हूअं नॉर्मली बि अगरि पाण पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त असांजे पाकिस्तान में नॉर्मली बि 6
छह पेयर्स, छह म्यूजिशियंस होते हैं ना, एक गिटारिस्ट, एक लीड गिटारिस्ट, एक पैडिस्ट, एक ढोलक, एक कीबोर्ड और एक तबला डाल दिया, या कोई एक्स्ट्रा वायलिन डाल दिया, या बांसुरी डाल दी, ये भी फिलर तौर, हाँ यही होता है। पर हाणे छा थियो आहे, जो म्यूज़िक एतिरो फास्ट पियो वञे, जो हाणे हिकिड़ो गिटार ऐं हाणे त वरी ढोल दबाका ख़तम न, हाणे वरी हिकिड़ो डब्बो आहे को, हाँ भाई ये करे वजबो क्या कहते हैं उसको, काउम, काउन, अच्छा काउन, त उहो हाणे डब्बो आहे, उहो ईअं पेरनि में फासाए ऐं उन में माइक पोयां रखी ढुम ढुबाक ढुम, ऐं ईअं छा वरी उन सां गॾु हिकिड़ो उहो वारो पियो अथनि, उहो कोन ड्रम में हूंदी आहे जेका, उहा साइड में हूंदो आहे बिल्कुलु। हा, ऐं एतिरो एनर्जी सां पिए ॻायूं उन्हनि छोकिरनि, नौजवान छोकिरा हुजनि, 17, 19 सालनि जा, 20 सालनि जा। ॾिसो न, वक़्तु आहे न, वक़्तु कीअं चेंज थिए थो, वाह, वाह। पहिरीं केतिरा म्यूज़िशियन, हाणे पोइ ऐं घणा माण्हू वन मैन शो बि कंदा आहिनि, जीअं शोभी त आओ, शोभी त भई हरफन मोल आहे, शोभी त अहिड़ा ईअं तानू पंहिंजूं हणंदो आहे जो, ऐं घणा कुझु गिटार ते ॻाईंदा आहिनि, चलो कीबोर्ड ते कुझु, जीअं हींअर असां ॻाल्हि कई, त बसि उहो ट्रेंड मतिलबु इहो बिल्कुलु बिल्कुलु, ऐं सुठी ॻाल्हि आहे अगरि म्यूज़िक जो सेंस नौजवाननि खे अची वियो आहे ऐं सुठे तरीक़े सां उनखे एंटरटेन पिया कनि, इंजॉय पिया कनि, त इहा असांजे जे लाइ त ख़ुशी जी ॻाल्हि आहे न, त मतिलबु हेॾा ख़ान साहब एॾो मौसीक़ी छॾे विया आहिनि, असां उनखे फॉलो पिया कयूं, वरी असां खां पोइ वरी जेके ईंदा उहे सुठनि तरीक़नि सां उन्हनि शयुनि खे फॉलो कंदा, त असांजे लाइ त इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हाणे असांजी ख़ुशी खे अञा डबल कयो, तव्हां छा था ॿुधायो? मां ॿुधायां थी, हमेशह तव्हांखे ख़बर आहे असांजे शो में मां हिकिड़ो गीत मैडम फौज़िया सुमरो जो ॻाईंदी आहियां, ऐं इहो मेवे मिस्री जी शाइरी अथव, वाह मां क्या बात है। अचो दोस्तों, हिन गाने खे एंजॉय था कयूं। विंदलड़े वाटाड़ो मुझे मिठो अखे तू चेजा, मुझे ढोलण खे तू चेजा, तोला रोई रोई थी राहूं ॾिसां, हाय हाय विंदलड़े वाटाड़ो। विंदले
एक्सीलेंट ज़बरदस्त तव्हां गानो पे ॻायो ऐं मूं वरी गाने खे विजुअलाइज़ पे कयो न मतिलबु केॾी हिकिड़ी सुठी हिन जे पोयां स्टोरी आहे शाइरी जे पोयां त मतिलबु उहा जेका ईअं सवली सिंधी में चइजे त ज़ाल जेका आहे उहा ॻोठ में वेठी आहे ऐं कंहिंखे चए पई त बाबा तूं वञी पियो त मुंहिंजे मिठल खे चइजां त तोखे ॾाढो यादि पई कयां ऐं वरी मिठल बि अचे पियो न बस में ईअं चढ़ी तव्हां पिक्चराइज़ कयो विया हा मूं सॼो गानो विजुअलाइज़ कयो पिक्चराइज़ डायरेक्शन करे हाणे आउं सिर्फ़ु सोचां पियो त इन गाने में आउं पंहिंजो कैमरामैन में कंहिंजो नालो ॾियां नोमान का हाँ चलो भाई ये गाना मैंने अभी जो सोचा है इसको मैंने विजुअलाइज किया है तो इसमें मैं सोच रहा हूँ कि कैमरामैन में तुम्हारा नाम दे दूँ अच्छा यो गानो वरी एंडी शर्मा के ॾाढो वणियो हूंदो न अच्छा ॻोठ साॻियो आहे हाँ न बिल्कुल बिल्कुल फौजिया सूमरो ॻोठ जी आहे न हिन खे वरी ॾाढो वणियो हूंदो ॿुधाए आहे असांजो सीनियर एंडी शर्मा मुंहिंजे साहब पप्पा खे बि वणियो हूंदो अच्छा मेहनती आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे एंडी शर्मा जी हिकिड़ी ॻाल्हि कजे एंडी मेहनती आहीं तूं नो डाउट हाँ भगवान तुंहिंजी कृपा कंदो पर तूं माण्हू भलो आहीं हाँ एंडी जे लाइ ढिड़िक ढिड़िक डिश होना चाहिए हा छो वाह वाह ये तो ड्रिंक बहुत ऐं अच्छी वरी है वधीक जॾहिं आह निकिरंदी आहे उहा इहा निकिरंदी आहे त जेॾी महिल साम्हूं सभु वेही चांहि पीअनि हा ऐं असां जेके महिनत पिया कयूं हा उहे वरी हिननि खे वेठा ॾिसूं परियां खां हा ऐं वरी डायरेक्टर बि सॼी चांहि पी पोइ चए त हाणे ब्रेक भले वठो त इहे थधी चांहि असांखे प्यारींदा सो इहे अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे तव्हां प्रोग्राम में कॉल करे सघो था स्क्रीन ते तव्हां नंबर असांजो ॾिसंदा हूंदव हिन में कॉल कयो असांखे ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो ऐं सुहिणियूं सुहिणियूं प्यारियूं प्यारियूं मिठियूं मिठियूं इश्क वारियूं ॻाल्हियूं इहो गानो ॿुधो अथव करे तूं मूंखे सजाद ॿुधाइजो न असांखे नेक्स्ट हा इहो गानो यादि कबो बिल्कुलु इहो सजाद यूसुफ जा खोड़ सारा गाना आहिनि हिकिड़ो सजाद यूसुफ जो हिकिड़ो ॿियो गानो आहे उहो बि कमाल जो गानो आहे जेको मुंहिंजे ख़्याल सां इस्लामाबाद में या अलाए हिंदुस्तान में शूट कयूं इंडिया में शूट कयूं फरहान बलोच उन में हो ऐं ॿिया बि ॿ टे उन में ॿ ॼणा हुआ पेयर में हुआ जॾहिं पाण KTN वारा हिकिड़ो शो करणु वियासीं इंडिया त उन में उन टीम जो उहे हिसा हुआ त उहो मुख़्तलिफ़ हिंदुस्तान जे शहरनि में विया मुंहिंजे ख़्याल सां दिल्ली विया हुआ लखनऊ विया हुआ ऐं मद्रास न अलाए अहिड़ा उल्हासनगर विया हुआ मध्य प्रदेश हेॾां विया 4-5 जाइनि ते विया पर उन ज़माने में आऊं मतिलबु मुंहिंजो शहू कोन ठहियलु हो पासपोर्ट हा पुराणी ॻाल्हि आहे इलाही 20 साल पुराणी ॻाल्हि आहे पासपोर्ट ठहियलु कोन हो बसि रेल में आऊं बि सिमरन वांगुरु जा सिमरन जी ले अपनी ज़िंदगी पोइ मूं बि उन्हनि खे चयो वञो तव्हां वञी घुमी अचो माधुरी खे सलाम ॾेई छॾिजो असांजा सिरे मां बहरहाल दोस्तो कचहरियूं असांजूं हलंदियूं पियूं हींअर वक़्तु थियो आहे चांहि ब्रेक जो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ जेको शो बि एंड वारो पार्ट हलाईंदो आहे उहो सही हलाईंदो आहे बाक़ी पंहिंजा म्यूज़िक ॾींदो आहे न सभु एपिसोड कढो ऐं चवां थो सभिनीनि जी मेलोडी शो बि पंहिंजी ठाही आहे अञा ताईं हिकिड़ो दफ़ो बि उहा मेलोडी कोन ठाही अथसि तूं जलता है शो भी मुझसे हाँ मैंने पहली दफ़ा कोई मेलोडी बनाई मैंने कहा कि ये प्रोग्राम का इंट्रो होना चाहिए अॼु ताईं हिकिड़ी कोन वॼाई अथसि आज मैं शोभी को सरेआम सबके सामने लाइव शो में ये म्यूजिक बजाना सिखाऊंगा टंग डंग 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 अब बजा के भी तो दिखाओ उस्ताद को आज हम बहुत प्रसुद्ध हुए शोभी आपकी इस परफॉर्मेंस से कि आप कितना जल्दी सीख जाते हैं आप अरे शोभी भाई खुश रहो बच्चा खुश रहो तो तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो बेत ॿुधायो ऐं
सियारे जो हाल है वालियो हाल वालियो बिल्कुल न सी अची विया हाणे सी हिते अची अची विया विया। कल्ह त सी अहिड़ी अची ख़तरनाक विया। हवा हुई वाह, oh my ओए God। ज़बरदस्त हवा हुई कल्ह ऐं ॾाढो सही ॻाल्हि मज़ो आहे। पियो ऐं कल्ह असां राजा मेमन असांजा आहिनि ज़बरदस्त मॉडल होस्ट डायरेक्टर एक्टर बर्थडे हुई ना आई थिंक उनजी राजा जी बर्थडे हुई सो हैप्पी बर्थडे राजा मेमन साहब अल्लाह साईं मुंहिंजी तव्हांखे तरफ़ों ख़ुशि बि रखे हैप्पी बर्थडे बिल्कुलु ऐं अॼु मुंहिंजे पुट जी बि सालगिरह हुई 4 जनवरी मां ते videos ॾिठा हा सो अॼु औरंगज़ेब शाह साहब जी बि अॼु बर्थडे हुई वाह वाह हैप्पी बर्थडे हाणे त ख़तमु थियण वारी आहे सालगिरह बस पोइ बि विशेस बेस्ट विशेस बिल्कुलु थैंक यू बर्थडे थैंक यू ऐं हिकिड़ो इहो ट्रेंड हलंदो आहे न अॻे केक कटिंग सेरेमनी जेका हूंदी उहा वॾी माण्हू एक्साइटेड थींदो न थींदो आहे। घर में झंडियूं हणंदा फूकणा फूलाईंदा हा ऐं वरी ईअं पुपड़ियूं पाए ईंदा वरी टोपियूं हिकिड़ियूं हूंदियूं ईअं नोकीलियूं टोपियूं उहे पाईंदा वरी केक जी टेबल जेका हूंदी उहा सजाइबी वॾा नंढा गिफ्ट किटी पैक वरी वरी हू इहे सभु रखबा अच्छा अमूमन बर्थडेज़ में छा थींदो असीं जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं त अम्मी दही बड़ा ठाहे छॾींदी छोला ठाहे छॾींदी ऐं पकोड़ा तरे वठंदी खोड़ सारा ऐं केक त हूअं ई हूंदो ऐं ॿियो छा हूंदो ॿियूं ॿ टे नमक पारा टाइप जेके शयूं कोन हूंदियूं आहिनि इहे जलेबियूं टाइप मिठियूं शयूं इहे वरी आख़िर में मानी थींदी न ऐं वरी मानी थोरी ठाहींदा छो माण्हुनि जो पेट हूअं ई भरिजी वेंदो इन मां जीअं शादियुनि में कोन पहिरीं बोतलूं हलाए छॾींदा आहिनि पीओ पीओ वेठा कारियूं पीलियूं ॻाढ़ियूं जेतिरियूं बोतलूं वेठा पीओ पोइ ईअं ड्रो थी वेंदो हले पोइ हलाए बाबा हाणे मानी हलाए इन ते बि हिकिड़ो गामू वाह जो वीडियो ठाहियो मानी वारो ॾिठो गामू वाह ख़तरनाक आहे गामू अली गुल खोसो साहब असगर खोसो सोराब ये माशाल्लाह सां ॾाढो सुठो कमु कनि पिया ॾाढो बहितरीनु एक्सीलेंट कमु पिया कनि अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखे ऐं ईअं ई खिलाईंदा रहनि ॾिसो माण्हुनि खे ॾुखाइण माण्हुनि खे तरसाइण तड़पाइण त हर कंहिं माण्हू जो फन आहे न ऐं हींअर खाम खाई कंहिंखे चई छॾियां यार अजीब पियो लॻे न अॻिले जी छा दिलि आज़ारी पर माण्हुनि जे चेहरे ते मुर्क आणणु माण्हुनि जे चेहरे खे खिलाइण ऐं माण्हुनि हिकिड़े ॾुखायल माण्हू खे खिलाइण इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे तो एक दफ़ा इन चारों हमारे कॉमेडियंस के डिग डिग डिश होना चाहिए बिल्कुलु बिल्कुलु ॿी ॻाल्हि ॾिसो न अॼुकल्ह जे दौर में कंहिंजो केरु कंहिंखे खिलाए थो केरु कंहिंजो सुठो चाहे थो पर ॾाढो घटि माण्हू हूंदा आहिनि जेको ॿिए कंहिंखे ट्रीट मतिलबु ईअं कंदा आहिनि त भई उनखे दिलि तव्हां कॉल खणो हेलो वालेकुम सलाम अदा नसीराबाद खां मीर शेख थो ॻाल्हायां केरु नसीराबाद खां मीर शेख मीर शेख साहब नसीराबाद मां जी जी मुंहिंजो मगो अमीर चांडे खे सुञाणो साईं अमीर चांडे जा अमीर दुरई अमीर चांडियो नसीराबाद शहर में ताज़ो ताज़ो ॻोठु ॿुॾो जी जी मुंहिंजो मगो सुञाणो सगीर खे भला सगीर चांडियो जी जी असदुल्ला चांडियो खे सुञाणो भला वॾेरे अमानुल्ला चांडियो खे सुञाणो हाणे केतिरा सुञाणो केतिरा न सुञाणो हाणे त सेको मुलाज़िम ज़ाहिर आहे त की वाक़ुफ़ार हूंदा की कीअं हूंदा अलाह ख़ुशि रखे तव्हांखे प्रोग्राम ॾिसो पिया असांजो प्रोग्राम ॾिसां पियो ॿुधां पियो ऐं ज़बरदस्त तव्हांजी कावशूं जेके आहिनि जी जी ऐं जो मंज़िल जे तरफ़ सां रवाना तव्हां आहियो उन ते इंशाअल्लाह ताला ज़रूरु पहुचंदो इंशाअल्लाह दुआ कयो छो जो तव्हां जेके पुराणे राग खे ऐं पुराणनि भाॻनि खे ज़िंदा रखंदा पिया छो न जी त इहा असांजी फतह इहे टे नसलनि जे लाइ सबक़ आहे ज़बरदस्त ज़बरदस्त माशाअल्लाह साईं इन जे करे इहा इहो जो माना इश्क हुजे बिल्कुलु इश्क सां सभु कुझु थिए थो सही पिया चओ त उन ते तव्हां ॿिन्ही जोड़नि खे पहिरियों त रखनाले में जीअं रखी घटि मौजूदु चवंदुमि वॾी महिरबानी शाइरी जी साईं एॾा साईं जी 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 त छिकण तुरल आहे लुछण हरदम इन्हीअ खे इश्क चइजे थो सुम्हण सुख थी न सारो सम इन्हीअ खे इश्क चइजे थो बदन बाहूं तकण राहूं बदन बाहूं तकण राहूं मचाइण मन अंदर मातम इन्हीअ खे इश्क चइजे थो कराए अर्ज़ां आजूं निहायत न्याज निरत सां इहो आहे कुर्द जो दस्कम इन्हीअ खे इश्क चइजे थो उमंगूं पूर पिरियनि जा उथे वेठे अचनि उधमा उदासी दिलि अछो पूर्णम इन्हीअ खे इश्क चइजे थो पखी शोलो हुसन पिड़ ते पतंग वांगुरु करे परड़ा
जलान जान कई आलम इन्हीअ खे इश्क चइजे थो। न धड़केदार दिल खां थी, न पेड़नि ऐं कुसण खां थी, चवे अल्लाह खे आदम इन्हीअ खे इश्क चइजे थो। वाह वाह अल्लाह खे वञी वञी जंहिंसां लॻे दिलड़ी, विसारे की न थो सघंदे, तुझे तोड़े लबनि ते दम इन्हीअ खे इश्क वाह, वाह। चइजे थो। ससुई वांगे सटे सांगा परी एजाज़ बिस्मिल्लाह, रमी वञे राह ते पियो रम इन्हीअ खे इश्क चइजे थो। वाह वाह ज़िंदाबाद। वॾी महिरबानी सर, तमामु ख़ूबसूरत शाइरी तव्हां असांखे ॿुधाई ऐं तव्हां वरी कॉल करे असांजे ओपी ऑपरेटर खे इहा शाइरी ॾेई छॾिजो त असां वरी हिन ते गानो ठाहे छॾींदासीं। सुठी शाइरी आहे, बहितरीन ऐं ॾाढी टची शाइरी, ॾाढी डीपली शाइरी डीपली शाइरी। सो नसीराबाद मां असांजे दोस्त असांखे कॉल, तव्हां तकड़ में असां नालो बि कोन पुछियोसीं, असांजी माफ़ु कजो। बहरहाल तव्हांजी शाइरी ज़बरदस्त हुई, तव्हां नसीराबाद मां असांखे कॉल कई। हाणे अचूं था म्यूज़िक की तरफ़ ऐं तव्हां जूं कॉल्स बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि पियूं। छा था ॿुधायो हाणे? आऊं ॿुधायां इहा ग़लति ॻाल्हि आहे, इहा अच्छा सफ़ा ईअं। हलो, मंज़ूर फ़क़ीरानी साहब जो ॻायल गानो आहे, उस्ताद आहिनि मंज़ूर फ़क़ीरानी साहब असांजा, ऐं ईअं चइजे त दिलि सां उन्हनि सां प्यारु कंदा आहियूं। हिकिड़ो माण्हू हूंदो आहे न, हिकिड़ो खामखाई झूठो कूड़ो प्यारु कंदा आहिनि, पर मंज़ूर फ़क़ीरानी साहब दिलि में रहे थो। अगरि आउं सिंगर आहियां त इन में सिंधी गाना ॻाईंदो आहियां त इन में बिल्कुलु ऐं मंज़ूर फ़क़ीरानी साहब जो थोराइतो आहियां त उन्हनि एतिरी ख़ूबसूरत पोइट्री मेलोडीज़ ॾिनियूं आहिनि जो असां जहिड़ा ईअं चइजे त बेसुरा सिंगर उन्हनि खे ॻाईंदा आहिनि। त अलाह साईं तव्हांखे ॾाढो सुरीलो ठाहियो आहे, ॾाढा मिठा अखर तव्हां ॻाल्हाईंदा आहियो। न चओ तव्हां सुर में आहियो, तव्हां लह में आहियो, बेसुरा त हिन ॿुधा किथे आहिनि। सॉरी, मां बसि मां माफ़ी थी घुरां, पर बेसुरी जेका आहिनि उहा न अलाह ख़ुशि रखे सभिनी खे। सो ही गानो मंज़ूर फ़क़ीरानी साहब जो आहे, अॼु कोशिशि कयूं था इन गाने खे परफॉर्म करण जी। जी शोभी भाई। दुनिया ॾाढी साड़ोली हो, दुनिया ॾाढी साड़ोली, ॾींदई कान ॾिसण मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण। दुनिया ॾाढी साड़ोली, दुनिया ॾाढी साड़ोली, ॾींदई कान ॾिसण मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण। ओ दुनिया ॾिस बि न मूंॾे, खिल बि न मूं सां, भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां। ओ ॾिस बि न मूंॾे, खिल बि न मूं सां, भुलिजी कॾहिं मिल बि न मूं सां। पंहिंजो थी सॼण, पंहिंजो थी सॼण, मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण, मूंॾे नेणन खण। ओ दुनिया ॾाढी साड़ोली,
नेणन खण मुंडे नेणन खण मुंडे नेणन खण मुंडे नेणन खण मुंडे नेणन खण जी शायरी डायरेक्टर ओचितो गायब थी वियो आहे न त शायर पुछूं हा मुंहिंजे ख़्याल सां ही बुखारी साहब जी शायरी आहे हा न इन में थोरो आहे त शायरी थोरो कंहिंजी फील आहे ईअं थिए थो हुन हा शायरी असांजो दोस्त आहे तमामु बहितरीनु हा। इरफान समो साहब जी। ऐं पुलिस ऑफिसर आहिनि so उहे मंज़ूर सखराणी साहब जा वॾा ज़बरदस्त फैन आहिनि फैन आहिनि ऐं इन्हनि मूंखे इहो गानो ॿुधायो हा हींअर वरी जेको कोन वरी खां यादि थींदो हा। आहे असां यूनिवर्सिटी ज़माने में ऐं कॉलेज लाइफ में त इहो गानो इलाही ॿुधो होसीं पर वरी उन गाने खे रिकॉल जेको मेमोरी खे कयो उहो इरफान भाउ कयो ऐं तमामु बहितरीनु वरी लिसनर बि सुठो आहे हा ऐं हुनखे त एतिरियूं मेलोडीज़ यादि आहिनि मंज़ूर सखराणी साहब जूं ऐं एॾा ज़बरदस्त क़िस्म जा लिसनर आहिनि ऐं यादि करे वठंदा आहिनि वर्ड टू वर्ड शाइरी यादि लिरिक्स उन तरीक़े जा वरी मेलोडी बि उन तरीक़े जी सो इहे गाना ज़बरदस्त गाना आहिनि ऐं इन्हनि खे खोड़ सारनि सिंगर्स पंहिंजे तरीक़े सां परफॉर्म कयो आहे असां बि हिकिड़ी कोशिशि कईसीं हुन वारी ॻाल्हि मंज़ूर सखराणी केरु सॾाए केरु सॾाए, सही ॻाल्हि मंज़ूर आहे। सखराणी केरु सॾाए उन्हनि जी आवाज़ में हिकिड़ो अलॻि ई मिठास। मिठास आहे ऐं हिकिड़ो न यूनिकनेस हूंदी आहे यूनिक कुझु आवाज़ यूनिक हूंदा आहिनि जेकी सदाबहार हूंदा वाह, आहिनि वाह। ऐं सदाबहार रहंदा आहिनि उन्हनि जा गीत ऐं मां सम्झां थी त हिकिड़ो जीअं मंजूर साहब जी ॻाल्हि कई तव्हां उन्हनि खे असांजो जेको सजाद आहे सोलंगी हा वाह उहो वाह बि ॾाढो उहो follow कंदो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त उहो बि ॾाढो सजाद सुठो। सोलंकी मूंखे कीअं थो विसरी सघे ऐं त सजाद सोलंकी त बहितरीनु असांजो बिल्कुलु। हींअर सोशल मीडिया स्टार आहे जी हा ऐं केतिरो प्यारे तरीक़े सां बि ॻाईंदो आहे हा। ॾिसो न मैटर इहो नथो करे त भई घणो शो छा हुजे हे हो अगरि तव्हांजी महिनत आहे न त तव्हां किथे बि वेही ॻायो न बिल्कुलु। सिंपल बाजो हुजे ढोलक हुजे तव्हांजी अगरि क्लिक शइ थियणी हूंदी न उहा बिल्कुलु थींदी। थींदी, बिल्कुलु हाणे थींदी। उन्हनि जो हिकिड़ो इहो ई सजाद जे यूट्यूब चैनल ते मां गानो ॾिठो ॾाढो प्यारो आहे गीत बि सुठो आहे हुनजा 5 मिलियन अबव व्यूज़ हा बिल्कुलु भाई बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त कमु करे पियो कॉल आहे ॾिसूं केरु आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम हलो सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम भाउ केरु पिया ॻाल्हायो साईं साईं निज़ाम खां जतोई जी निज़ाम ख़ान जतो निज़ाम ख़ान जतोई किथां पिया ॻाल्हायो निज़ाम साईं बेटो जतोई खां अच्छा प्रोग्राम ॾिसो पिया असांजो जी साईं तव्हांजे प्रोग्राम में साईं पेरनि ते त बाबा मुर्शिद जी हेलो ओहो लाइन ड्रॉप थी वई ऐं दोस्त का कम वारी ॻाल्हि ॿुधाइण वारो का हा हा हलो सो बहरहाल निज़ाम भाउ तव्हांजी कॉल ड्रॉप थी वई वरी ट्राए कयो वरी ॿिया बि लंबी लिस्ट आहे असां वटि कॉल जी अच्छा कुझु अहिड़ा असांजा सिरे राग जा तव्हांजो बि हिकिड़े तरीक़े सां जहिड़ो 2 सीज़न तव्हां सिरे राग जा कया आहिनि न त हीउ मुंहिंजो वरी ॿियो एक्सपीरियंस हले पियो ऐं बि ॿियो सीज़न सिरे राग जो कयां पियो हिकिड़ा अहिड़ा रेगुलर कॉलर्स हूंदा आहिनि हाणे जीअं कॾहिं शो में तव्हां जीअं हिकिड़ो ॿ दफ़ो छुटी कई आहे सो मिसिंग फील थींदी आहे न त यार नरोदा कोन्हे का हा हाणे कॾहिं अगरि जीअं मोइज़ भाई अॼु कोन्हे को त राज भाई आहे हा पर असांखे वरी मोइज़ भाई जी हिकिड़ी थींदी आहे ज़ारी ॻाल्हि आहे जेसीं ताणी एडजस्ट थियूं बिल्कुलु त वरी ईअं ई हिकिड़ा रूटीन जा कॉलर्स बि हूंदा आहिनि हा जेके एतिरा इन्वॉल्व हूंदा आहिनि शो में हाणे जीअं असांजूं 4 भेणूं आहिनि अलाए कहिड़े शहर मां अलाए कहिड़े इलाइक़े मां कॉल कंदियूं 4 ई भेणूं हिकिड़े ई घर मां कॉल कंदियूं आहिनि हा ऐं ॿी मुंहिंजे ख़्याल में लास्ट असांजे शो में हिकिड़ी आमना हुई। आमना सिंगर लिटिल सिंगर हा। स्टार आहे असांजी उहा बि असांखे कॉल न पई करे आमना बि अलाए किथे गुम आहे ऐं उहे 4 भेणूं बि अलाए अच्छा आउं उन्हनि खे चवंदो आहियां मूं चयो भाई ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो ई दफ़ा फ़ोन कयो वारे वारे सां सभु ॻाल्हाए वठो हिकिड़ी भेण ॻाल्हाईंदी वरी फ़ोन कट वरी ॿी भेण सो बहरहाल अलाह साईं उन्हनि सभिनी खे ख़ुशि रखे जेके बि असांजा लिसनर्स आहिनि जेके असांजा व्यूअर्स आहिनि जेके KTN सां प्यार था कनि जेके सिरे राग सां प्यार था कनि सो उन्हनि खे अलाह साईं ख़ुशि रखे नओं साल आहे तव्हांजो नए साल जा भला रेज़ोल्यूशन्स छा आहिनि नए साल में बसि हिकिड़ो त इहो आहे त कुझु हिकिड़ो बहितरीनु कमु थी रहियो आहे मां कयो मतिलबु लास्ट ईयर ई लास्ट मंथ लास्ट ईयर रिकॉर्ड कयो आहे हिकिड़ो बहितरीनु एल्बम मां खणी अची रही आहियां सिंध अरे वाह वाह सिंध जे लाइ हिकिड़ी बहितरीनु सूखड़ी जंहिंमें मुंहिंजो इहो आहे टारगेट त उहो कमु ॾिजे जेको मतिलबु उन में घणनि जा हथ आहिनि उस्ताद मोहम्मद तालिब उन्हनि मूंखे खोड़ सारियूं असां रिहर्सल्स कयूं
वाह। तक़रीबन 10 15 12 असांजूं रिहर्सल्स थियूं आहिनि। मतिलबु असांजूं बेस्ट विशिस शुभकामनाऊं तव्हांजे नए एल्बम सां गॾु आहिनि ऐं असांखे बि बेचैनी बेसब्री सां इंतज़ारु रहंदो जीअं तव्हांखे बेचैनी बेसब्री सां इंतज़ारु आहे हिकिड़े ब्रेक जो, त असांखे बि इंतज़ारु आहे ब्रेक जो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिरे राग में। ऐं सिरे राग में अॼु असांजो साउंड इंजीनियर जे लाइ थोड़ा डिडिम डिडिम डिश होना चाहिए राजेश। एक्सीलेंट भाई, ज़बरदस्त साउंड दिया है। Very good. और ऐसे ही रहो, खुश रहो। फूलो फलो तो नहीं कहूँगा मैं। हाँ, फूलो फलो नहीं कहूँगा, अभी कहूँगा कि सुकड़ो उकड़ो थोड़ा सा। फूलो फलो ना, फूलो फलो नथा, सूट नथो करे न, छा कयूं। हाँ न, माशाल्लाह सां माशाल्लाह सां। अच्छा, इन म्यूज़िशियन खे वरी कॾहिं के शादी में बि न वठी वञिजे न। छो ही कना तू खाई वेंदो लियो आख़िर में। वो पाण शर्मिंदा थिए थो। अल्लाह अल्लाह ख़ुशि रखेसि माशाल्लाह सां। खाते पीते घराने जो है। खाते पीते आमिर 3-4 वायरूं छॾे वियो, उहे बि खाई वियो लियो न। सो हाणे शोभी वे ॻोल्हियूं यार, एक वायर घुमे। सो बहरहाल ज़बरदस्त साउंड हमें फ्लोर पर मिल रहा है और उम्मीद करते हैं कि जेके असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे बि परफेक्ट साउंड मिलंदो हूंदो। आमिर भाई के लिए भी डिडिम डिडिम डिश होना चाहिए। बहुत पुराना याराना है हमारा आमिर के साथ। ऐं अल्लाह साईं उनखे बि ख़ुशि रखे। थोरो सी इलाही आहे त असां उनखे जो तूं भले ब्रेक ॾे, थोरो घर में ई वेह, सियारे में वरी ख़बर अथव न। हाँ, सो इन करे अल्लाह सियारे में ॾुखियो थींदो आहे। अॼु मां बि अचां, मूंखे ॾाढो सी आहे भाई, सी आहे। सुठी ॻाल्हि आहे भाई, सी सियारे में सी अचे, गर्मी में गर्मी अचे, बहार में बहार अचे, ख़िज़ा में ख़िज़ा अचे, त इन सां छा थींदो त बीमारियूं मरी वेंदियूं आहिनि। ऐं ॾिसो न, असां मुंहिंजे ख़्याल सां असांजो मुल्क ख़ुशनसीब आहे जिते चारई मौसमूं आहिनि। ऐं उन खां अलावा असां वटि छा कोन्हे, बसि नौकरियूं कोन्हनि माण्हुनि वटि, ॿियो सभु कुझु आहे। अटरो बि महांगो थी वियो आहे, ॿुधो आहे। उहो त महांगो थी वियो आहे, पर असल में अगरि असां क़दुरु कयूं पंहिंजे मुल्क जी ऐं पंहिंजे मुल्क में जेके नेमतूं आहिनि मालिक जे तरफ़ूं, उहो अगरि असां उन जी रिस्पेक्ट कयूं न, त मुंहिंजे ख़्याल सां दुनिया असां हर मुल्क खां अॻिते वञी बिल्कुलु। ऐं आहियूं पाण माशाल्लाह इंशाल्लाह थींदासीं, अॻिते हुआसीं। असां मां केतिरा मुल्क ठही विया। हा, बांग्लादेश असां खां पोइ ठहियो, अॼु ॾिसो कामयाब तरीन मुल्क आहे। मलेशिया असां जे इंफ्रास्ट्रक्चर ते हलियो, ॾिसो अॼु माशाल्लाह सां कामयाब आहे। असीं अलाए छो पोयां थींदा वञूं। सो अल्लाह साईं असांजे हुक्मराननि खे हिदायत ॾे, थोरा सचा थियो नौजवाननि खे, ईंदड़ नसलनि खे। त भला असां त हलो ठीकु आहे, जी वियासीं, गुज़ारे वियासीं उन वारी ॻाल्हि, पंहिंजो हिकिड़ो टाइम, हिकिड़ो पीरियड। हाणे जेके नौजवान अचनि पिया ऐं उन्हनि जे लाइ रस्ता थोरा खोलियो त थोरा ख़ुशि हुजनि न। नौजवान वटि का गुड न्यूज़ ई कोन्हे का। ॾिसो, नौजवाननि जे लाइ हुजणु खपे, छो त उन्हनि खे कुझु एप्रिशिएशन खपे, कुझु अॻिते वधण जे लाइ उन्हनि खे बैकबोन त खपे, त उन्हनि जे लाइ कुझु हुजणु खपे त जंहिंखां हू मोटिवेट थियनि। इंशाल्लाह अल्लाह साईं उन्हनि खे हिदायत ॾियनि। नए साल में इंशाल्लाह नई रोशनी, नई उमंग सां असांजो नयूं रोशनियूं, नयूं ख़ुशियूं ऐं तरक़ियूं, इंशाल्लाह। सो हाणे तव्हां असांखे नओं कहिड़ो कलाम था ॿुधायो? मां नओं त न आहे, पर इहो आबिदा ख़ानम जी जो बि ॻायल अथव, वाह वाह, नसीबुलाल जी बि ॻायल अथव, सराइकी सॉन्ग आहे। वाह वाह। चिट्टा मैं कबूतर उड़ार छोड़िया, ढोला तेरे नाजा मैनू मार छोड़िया। ढोला
ज़बरदस्त, एक्सीलेंट एक्सीलेंट। अच्छा ही गानो हुनम जो है हिकु परदेसी मेरा दिल न मेलोडी ओड़ी मेलोडी थोड़ी शुरू जी अस्ताई जेका हुई। अॼु ईअं हिकिड़ी इंस्टाग्राम ते मां हिकिड़ी वीडियो ॾिठी सजाद सर जी, उन्हनि ते कंहिं शायदि तनक़ीद कई आहे त भई तव्हां हिकिड़ो गानो ॻायो अथव, उहो गानो कंहिंजो मतिलबु कॉपी आहे, त उन्हनि चयो भई ॾिसो कॉपी न हूंदो आहे, राग जेके आहिनि न सभु मिलंदा आहिनि, सही मिलंदा बात है। हाँ आहिनि, राग मैच कंदा आहिनि, त इट डज़ंट मीन त मतिलबु उहो गानो बिल्कुलु। असां कॉपी कयो सही। आहे, किथे न किथे त राग जो भाई फील अचे ॾिसो थो। न सत सुर आहिनि, सुर आहिनि, हा। सत सुर आहिनि न, सा रे गा मा पा दा नी सा, ठीकु आहे सर। जेतिरा बि गाना आहिनि, म्यूज़िक आहे, मेलोडीज़ आहिनि, इहे ठहंदा त इन्हनि सतनि ई सतनि सुरनि सुरनि में में, ठहंदा त इहे सुर किथे न किथे मिलंदा हूंदा, किथे न किथे टकराईंदा हूंदा, सो इन करे उहे मिली वेंदा। जीअं हिकिड़ो ॿियो बि सोशल मीडिया ते हले पियो त हू जेको हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, हाणे इहो बि सजाद अली जो गानो अथव। हा माण्हू चवनि पिया न इहो ओरिजिनली गानो हुआ, पर उहा ई तव्हां वारी ॻाल्हि त सुर मिलनि था, राग मिलनि था, मौसीक़ी मिले थी, इन करे ई त हिकिड़ो सुठो म्यूज़िक, हिकिड़ी सुठी मौसीक़ी ऐं हिकिड़ा सुठा सिंगर साम्हूं ईंदा आहिनि। ऐं सजाद अली त सजाद अली के साथ ढिड़िंग ढिड़िंग डिश होना चाहिए सर। वाह वाह, आप तो शटर बंद करके बैठ गए थे क्या? उठ के रातियों को नहीं अड़े यार वरी अची हलियो गिड़िंग गिड़िंग डिश कयो गिड़िंग अरे वरी मम्मी चयो ई कमु कर। तव्हां बि असांजे प्रोग्राम में कॉल्स करे सघो था, स्क्रीन ते नंबर तव्हां ॾिसंदा हूंदव हिकिड़ो 021 सां, सो हुन में तव्हां शामिलु थियो। अॼु तमामु बहितरीनु कॉल्स आहियूं, तमामु सुठियूं असांखे बेत बि ॿुधासीं, शेर बि ॿुधासीं, ऐं अॼु असांखे मुख़्तलिफ़ शहरनि मां कॉल्स आहियूं। पाण हुननि खां हिकिड़ी नंबर हले पियो 021 3531 2572, हा न? हा इहो तव्हां वारो चश्मो लॻे थो, ईंदड़ वीक आऊं बि पाईंदुसि। 021 3531 2572। हा इन ते तव्हां असांखे कॉल कयो, असांजे प्रोग्राम चश्मे जो फ़ाइदो आहे न। हा प्रोग्राम में शामिलु थियो तव्हां, ऐं असांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायो। छो हाणे हूअं ई पछाड़ी ते ऐं पुॼाणी ते आहे असांजो कॉल आहे। हलो ठीकु आहे जी, कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। हलो हेलो हेलो हलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। साईं केरु पिया ॻाल्हायो भाउ? हेलो जी हलो हलो हेलो। ये मवासलाती सैयारे में ख़राबी की वजह से आए, हम आपको वापस स्टूडियो लेकर चलते हैं। ये नंढड़े होंदे जो भाई सुना होगा आपने, मवासलाती सैयारे में ख़राबी की वजह से। सो कॉल्स तव्हां जूं हलनि पियूं, अचनि बि पियूं, ऐं कंहिंजूं कॉल्स मिलनि पियूं, कंहिंजूं न पियूं मिलनि, त शायदि थोरी लाइन बिज़ी थी वेंदियूं आहिनि। थोरो सारा असांखे जेके आहिनि व्यूअर्स आहिनि उहे कॉल्स कंदा आहिनि, त इन करे थोरो लाइन्स तव्हां जूं इहे पाण में टकराइजी वेंदियूं आहिनि। सो हाणे असां वटि हुन वारी ॻाल्हि त चंद घड़ियूं ई आहिनि, त लास्ट में हिकिड़ो डुएट गानो आहे, ऐं बहितरीनु गानो आहे, इहो बि डुएट गानो आहे। कॉल आहे, हलो ठीकु आहे जी, कॉल आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शहर कंबर खां सिमाट सनालाए गोपांग थो ॻाल्हायां। साईं गोपांग साहब ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? कंबर खां अल्लाह जो शुक्र आहे, फाइन आहियूं, फिट आहियूं। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? आऊं बिल्कुलु ज़बरदस्त A1 झकास बोले थो। असांजा गॾु नरोदाब आहे। अस्सलाम जी वालेकुम। बिल्कुलु हुन सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु तव्हांजो माशाल्लाह अॼु प्रोग्राम ॾिसूं था फैमिली सां गॾु, तमामु सुठो थो लॻे। थैंक यू महिरबानी अदा। तव्हां छा कंदा आहियो? हिकु सॉन्ग मां बि ॿुधाइणु चाहींदुमि। हा हा बिल्कुलु, ऐं इहो ई चवण वारो, तव्हांजी आवाज़ एॾी मिठी आहे, सो मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजो ॾाढो मिठो आवाज़ हूंदो। ॿुधायो साईं गानो। जी जी। हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहे, हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहे, तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां हियां, हाँ मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहे, हाँ मां तुंहिंजे बिना। वाह 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 वाह, जिंदाबाद। हलो सॼी फैमिली खे असांजी तरफ़ खां खोड़ सारा सलाम ॾिजो। तव्हांजी फरमाइश तव्हांजी का? जी को बि सॉन्ग तव्हां ॿुधाए छॾिजो, मंज़ूर सखीराणी जो। असां पंहिंजी आवाज़ में ॿुधायूं? जी जी बिल्कुलु। हा बिल्कुलु। न तव्हां पहिरीं चओ त मतिलबु को सुठो म्यूज़िक ॿुधायो, का सुठा गानो ॿुधायो को। हाँ जी, जेके बि तव्हां ॿुधाईंदव तव्हां असांखे पसंदि ईंदा। अरे ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। पंहिंजो ख़्यालु रखो ऐं ईअं ई असांजे प्रोग्राम खे इंजॉय कयो। ऐं अॼु असां कोशिशि कईसीं त पंहिंजी आवाज़ में तव्हांखे गाना ॿुधायूं, पर छा कजे, मौक़ो आहे, दस्तूर आहे, ऐं हाणे
पछाड़ी में तव्हांखे हिकिड़ो ज़बरदस्त ऑल टाइम हिट गानो तव्हांखे ॿुधायूं था जंहिंखे मुंहिंजे ख़्याल सां हींअर ऑन फ्लोर असांखे शोबी अली म्यूज़िक ॾिनो आहे ऐं राज भाई आहे असां सां गॾु ऐं आई एम हेरी Yes, I am Mary. आई एम हेरी असां सां गॾु आहे ऐं अॼु हिन गाने में तमामु बहितरीनु गानो आहे असांजो फेवरेट गानो आहे इन करे असां चयो त अॼु एंड असां हिन गाने में कयूं सो इनशाला ज़िंदगी रही त नेक्स्ट वीक वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी तव्हां बि बिल्कुलु बिल्कुलु नेक्स्ट वीक तव्हां सां मुलाक़ात थींदी सिरी राग जे इन सेट ते ऐं असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो फीडबैक ॾिजो KTN एंटरटेनमेंट ते तव्हांजे लाइ पूरो एपिसोड बि अपलोड थींदो आहे ऐं असांजा गाना बि अलॻि सां अपलोड थींदा आहिनि त ज़रूरु ॾिसिजो असांखे फीडबैक ॾिजो दुआउनि में यादि रखिजो जी शोभी भाई कल नहीं आना मुझे न बुलाना के मारेगा ताने जमाना कल नहीं आना मुझे न बुलाना के मारेगा ताना जमाना तेरे होठों पे रात ये बहाना था गोरी तुझको तो आज नहीं आना था तू चली आई दुहाई ओए क्या बात हो गई तू चली आई दुहाई ओए क्या बात हो गई मैंने छोड़ा ज़माना तेरे साथ हो गई मैंने छोड़ा ज़माना तेरे साथ हो गई ओ तूने काजल लगाया दिन में रात हो गई अम्बवा की डाली पे गाय मत वाली कोयलियाँ काली निराली अम्बवा की डाली पे गाय मत वाली कोयलियाँ काली निराली सावन आने का कुछ मतलब होगा बादल छाने का कोई सबब होगा और रिमझिम छाए घटाए ओए क्या बात हो गई और रिमझिम छाए घटाए ओए क्या बात हो गई तेरी चुनरी लहराई बरसात हो गई तेरी चुनरी लहराई बरसात हो गई वो दिल ने दिल को पुकारा मुलाकात हो गई ओ तूने पागल बनाया मुलाकात हो गई ओ तूने